घोटकी जे बचावबंद सां पुलिस पिकेटूं क़ाइम थियण बाद ॾोहारियुनि पारां रहीम यार खान जे इलाइक़े माचको जदमा रस्ता ठाहिण जो इंकशाफ थियो आहे। ॾोहारी माचको बंद ज़रिए घोटकी कशमोर ताईं पहुच रखनि था। जी नाज़रीन, अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पुलिस स्टेशन वस्ती जीवन शाह खंबड़ा ओबावड़ो थाणे जी हदुनि कच्चे जूं तक़रीबन 25 किलोमीटर इलाइक़ो पंजाब जी हदुनि में आहे। पुलिस पिकेटूं क़ाइम कयूं वयूं आहिनि। सूबाई सतह ते ॻाल्हियूं करे माचको वारे कच्चे खे सील करायो वञे। ॾोहारियुनि जो महफ़ूज़ पनाहगाह आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। ॿिन्ही सूबनि में अमनो अमा ऐं शहरुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ मौसिर कदम खणण जी ज़रूरत आहे। IG पंजाब खां सिफ़ारिश कई वञे। SSP जो ख़त में इहो चवणु आहे। जी नाज़रीन, असां सां जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। SSP घोटकी IG सिंध खे ख़त लिखी आगाह कयो आहे त बचावबंद सां पुलिस पिकेटूं क़ाइम थियण बाद ॾोहारियुनि पारां रहीम यार खान जे इलाइक़े माचको जद में रस्ता ठाहिण जो इंकशाफ थियो आहे। IG सिंध इन जो नोटिस वठे। तफ़सील मालूम कंदासीं। मीरपुर मां तिलम आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी लतीफ़, छा चवणु आहे SSP घोटकी जो? घोटकी शिकार बचावबंद में पिकेटूं क़ाइम थियनि पियूं, पर उन खां पोइ घोटकी जेको माचको थाणे 1 किलोमीटर ताईं जीवन जा हिमायत ठीक है, वॾी मेहरबानी।